गफ़ार ख़ान तव्हांखे त मुंहिंजी ताक़त जो अंदाज़ो लॻी वियो हूंदो, पर जेकॾहिं अञा बि ज़ोर लॻाइण चाहियो था त आउं हाज़िर आहियां। हाकिम खान, इन ग़लत फ़हमी में पाण खे एॾो न उछाल। सच पुछी न त मां तोते अञा ताईं बाना बि ज़ोर न आहे लाथो, छो त मां नथो चाहियां त तुंहिंजी ऐं असांजी दुश्मनीअ में ग़रीब ॻोठाणा मराए। उन जे एवज़ में तो छा कयो? मुंहिंजे ग़रीब ॻोठ वारनि खे मारणु शुरू कयो। गफ़ार ख़ान, जॾहिं बि दुश्मनीअ में गोलियूं हलंदियूं आहिनि त उहे गोलियूं न आहिनि ॾिसंदियूं त हीअ ग़रीब आहे या अमीर आहे या को लोफर आहे। पर असांजा हथ ऐं हथियार इहा ॻाल्हि चङी तरह सम्झनि था, तॾहिं त अॼु ताईं तुंहिंजे ॻोठ जो को बि ग़रीब नाहे मुओ। गफ़ार ख़ान, जेकॾहिं तव्हांजे ॻोठ जा के ग़रीब मुआ आहे त उन्हीअ में तव्हांजी ग़लती आहे। गफ़ार ख़ान, मां त उन्हीअ ॾींहुं तव्हां सां इहे ई ॻाल्हियूं करणु चाहियां पियो जॾहिं ओठे ऐं कमाल ख़ान मूं वटि अची पनाह वरिती, पर तव्हांजो ज़िद हुयो त इन ई ॿिन्हिनि खे मुंहिंजे हवाले कयो वञे। मूं त उन्हनि खे तव्हांजे हवाले न कयो, पर हू मुंहिंजो दर छॾे निकिरी आया। उन्हीअ वक़्तु तव्हां उन ॿिन्हिनि खे मारे न सघियो, त पोइ ॿुधाए गफ़ार ख़ान मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? हाकिम खान, मां पुराणनि बहसनि खे छेड़णु नथो चाहियां। तूं रुॻो मूंखे एतिरो ॿुधाए त हिते अचण जो तुंहिंजो मक़सदु छा आहे? गफ़ार ख़ान, मां हिते नेक नियत सां आयो आहियां ऐं मां इहो ई चाहियां थो त ॿिन्हिनि धुरियुनि जो ठाव थी वञे। जेकॾहिं इन दुश्मनीअ में अॻिते वधी हलियासीं त पोइ छो न हिक ॿिए जा माण्हू मारियूं, पोइ बि हली ठाव थींदो। त पोइ रत वहण खां वधीक बहितर आहे त हींअर ई ठाव करे छॾियो। इन खां वधीक बहितर इहो आहे त मां तोखे इते जो इते पूरो करे ऐं तुंहिंजे ॻोठ ते हला करे उते वञी ओठे ऐं कमाल ख़ान खे ख़तमु करे छॾियां। पोइ त तुंहिंजी दुश्मनी इते जो इते ख़तमु थी वेंदी। पोइ तुंहिंजो पलांद करणु केरु ईंदो? कंहिंमें एतिरी ताक़त आहे जो गफ़ार ख़ान सां टक्कर खाए? उन करे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, ऐं तव्हांखे ख़तमु करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।